Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. हाणे हालतूं साज़गार आहिनि। बेएतमादी रिथ जी कोशिश ज़रूरु कामयाब थींदी। इमरान ख़ान जा MNAs ऐं MPAs ॿेड़ी मां टपो ॾियण लाइ तयार बीठा आहिनि। सभ खां पहिरियों मरहलो बेएतमादी रिथ जो आहे। केरु वज़ीर आज़म थींदो ऐं केरु हुकूमत कंदो, इहे फ़ैसिलाबाद में थींदा। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त दहशतगर्दी, महांगाई ऐं अवाम जी कावड़ सबबि हालतूं तब्दील थियूं आहिनि। इमरान ख़ान खे जिन जी सपोर्ट हासिल हुई, उन्हनि जो तक़बे अवाम ई आहे। सियासी पार्टी सूदो इदारनि खे अवामी इशारो ॾिसणो पवंदो। इमरान ख़ान जी नाकामी जो बार संदसि इतिहादी बि न खणी सघंदा। इमरान ख़ान पंहिंजी लुॾंदड़ ॿेड़ी ॾिसी रड़ियूं करे थो। खेसि मशवरो आहे त अवाम में वञे त हेलमेट पाइणु न विसारे। अवाम जा हथ संदन गिचनि ताईं पहुची विया आहिनि। हाणे पंहिंजो ख़ैरु घुरे। आउं आसिफ़ ज़रदारी ऐं आसिफ़ा हिते ई मौजूदु आहियूं। इमरान ख़ान में दम आहे त पकड़े सघे थो त पकड़े ॾेखारे। पीपल्स पार्टी ऐं असांजे शहीदनि ते इल्ज़ाम हणंदड़ पाण सज़ा याफ़्ता बणिजी विया आहिनि। असां इमरान ख़ान जे इल्ज़ामनि मां बेबरी थींदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्तान में वर्कर्स खे ख़िताब दौरान चयो त नालाइक़ हुकूमत जो बंदोबस्तु करण ताईं सुकून सां न वेहंदासीं। असां मुल्क जी क़िस्मत तब्दील करण लाइ निकिता आहियूं। GT रोड खां इस्लामाबाद में दाख़िल थी नाअहल वज़ीर आज़म खां हिसाब वठंदासीं। सभिनी खे गॾिजी कठपुतली मां जान छॾाइणी आहे। आउं नथो सम्झां त बेएतमादी रिथ कामयाब थींदी। पहिरीं बि बेएतमादी रिथ जूं कोशिशूं थियूं पर उहे नाकाम वयूं। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त सियासी पार्टीज़ में मुलाक़ातूं थींदियूं आहिनि। इन में एतिराज़ जी का बि ॻाल्हि नाहे। असांजे इतिहादनि काफ लीग, मुतहदा पाकिस्तान ऐं बाप सां राब्ता कया, पर उन्हनि ऑपोज़िशन खे ख़ासि मोट न ॾिनी आहे। ऑपोज़िशन खे मुतालबनि जी मनता लाइ पार्लियामेंट जो फोरम इस्तेमालु करणु घुरिजे। रस्तनि ते अचण सां मसइला हल थियण बदिरां मुंझी पवंदा आहिनि। वज़ीर आज़म बहितरीन कारकर्दगी ते 10 टॉप 10 विज़ारतुनि खे मनता सर्टिफिकेट्स ॾिना। मुराद सईद जी मवासिलात विज़ारत बहितरीन कारकर्दगी ते पहिरियों नंबर करार। शेख रशीद जी घरू विज़ारत ऐं शेरी मज़ारी जी इंसानी हक़नि जी विज़ारत खे बि सर्टिफिकेट्स ॾिना विया। रिथाबंदी ऐं तरक़ी, पावर एलिवेशन, कॉमर्स एंड ट्रेड ऐं नेशनल फूड सिक्योरिटी टॉप 10 विज़ारतुनि में शामिल। तक़रीब खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त अरबाब शहज़ाद अॻुवाट टॉप 10 विज़ारतुनि जो ॿुधाए ग़लती कई। अॻिते तक़रीब खां पहिरीं न ॿुधायो वञे त टॉप 10 विज़ारतूं कहिड़ियूं आहिनि। समूरनि विज़ारतुनि खे ख़बर हुजणु घुरिजे त कंहिं केतिरो कमु कयो। सज़ा ऐं जज़ा जे सिस्टम सां गवर्नेंस बहितर करे सघिजे थी। इमरान ख़ान पंहिंजे 10 चमचनि खे मनता जा सर्टिफिकेट्स ॾिना आहिनि। हुन मुल्तान सां नाइंसाफ़ी कई आहे ऐं परदेही वज़ीर खे काग़ज़ी सर्टिफिकेट बि न ॾिनो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तनक़ीद कंदे चयो आहे त इमरान ख़ान तारीख़ी काबीना में रुगो 10 वज़ीरनि खे शाबाश ॾिनी। हुन पाण ॿियनि वज़ीरनि ते बेएतमादी ज़ाहिर कई आहे। चीन जो दौरो कामयाब हो त परदेही वज़ीर खे सर्टिफिकेट छो न मिलियो। इमरान ख़ान महांगाई घटाइण बदिरां पंहिंजे ई वज़ीरनि में सर्टिफिकेट्स विराए रहियो आहे। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी तरफ़ां बहितरीन कारकर्दगी ते मञता माणींदड़ 10 विज़ारतुनि खे वाधायूं। फवाद चौधरी ट्वीट बयान में वज़ाहत कंदे चयो आहे त जेका विज़ारत वज़ीर आज़म ऑफिस खे रिपोर्ट ॾींदी आहे, उन्हनि मनसूबनि ते अमल दरामद जी बुनियाद ते कारकर्दगी जांची वेंदी आहे। मूं कुझु मनसूबनि में फेरफार कई। मुंहिंजे ख़्याल में इहो वधीक फ़ाइदेमंद हो। इंशाअल्लाह अॻिते मञता माणींदासीं। शहबाज शरीफ ऐं संदसि पुटु हमज़ा शहबाज ते मनी लॉन्ड्रिंग केस में फ़र्दे जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। लाहौर जी ख़ुसूसी अदालत फ़र्दे जुर्म लाइ 18 फ़रवरी जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। मुख़्तसिर फ़ैसिले में चयो वियो आहे त समूरा दस्तावेज़ ऐं बयान जवाबदारनि खे मुहैया कया विया आहिनि।
शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी उबूरी ज़मानत में 18 फरवरी ताईं बाद। अख़वाबाद कपड़नि खां आजो करे गश्त करायो वियो। वारनि मां झले गेलहण सां गॾु जिन्सी ज़्यादती जो निशानो पढ़ायो वियो। नओं कोर्ट में मुबैना अख़वाबाद ज़्यादती जो शिकार ॿिनि नारियुनि मीरपुर ख़ासी अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। नारी फिज़ा राजपूत अदालत में बयान ॾींदे चयो त नवाब टिंगड़ी ऐं हिकु अञातल जवाबदार ज़्यादती कई। कमल राजपूत चयो त जवाबदार अली नवाज़ खे ज़्यादती जो निशानो पढ़ायो। हथियारबंदनि जी मौजूदगी में ज़्यादती कई वई। नारियुनि ऐं संदनि वकील तरफ़ां मेडिकल रिपोर्ट रद्द। जांच ऑफिसर जो चवणु आहे त हतमी मेडिकल रिपोर्ट अञा न मिली आहे। नारियुनि जा DNA सैंपल्स टेस्ट लाइ उमाणिया विया आहिनि। अदालत हुकुम ॾिनो त दहशतगर्दी जा कलम शामिल कया वेंदा। अदालत 15 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कानूनी रंडकूं ख़त्म थियण बाद सेनेटर तौरु हल्फ़ खणण लाइ तयारु आहियां, पर बरतानिया में इलाज हेठि हुजण सबबि फ़िलहाल ज़ाती तौरु पाकिस्तान अची नथो सघां। नवाज़ लीग अॻवान इसाक डार वीडियो लिंक ज़रिए हल्फ़ खणण लाइ सेनेट चेयरमैन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में इसाक डार जो चवणु आहे त 2018 में मुंहिंजे सेनेटर तौरु चूंड खे चैलेंज करण वारो कानूनी तकरार हल थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सिविल अपील रद्द करण बाद 8 मई 2018 वारो फ़ैसिलो ख़त्म थी वियो। इलेक्शन कमीशन बि कामयाबी जी मुअतली वारो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो आहे। मुमकिन हुजे त सेनेट चेयरमैन आइन जी आर्टिकल 255 तहत बरतानिया में पाकिस्तानी हाई कमिश्नर या कंहिं मजाज़ शख़्स ज़रिए हल्फ़ खणाइण जो इंतज़ाम करे। ख़त जी कॉपी इलेक्शन कमीशन नामी उमाणी वई। सरेआम ने गुंडागर्दी किया, मूंखे मारियो, कत्ल करण की कोशिश कई है। सरेआम इनके जो कयो था, जब तक इंसाफ नहीं किया जाएगा हमारे मैं यहाँ से नहीं। रूम जो को बि इशू न आहे। मूंखे हरासमेंट कई वई आहे, मूंखे मारियो वियो आहे। मां अजरा पे उनखे बि मूं ॾेखारिया पंहिंजा जिस्म। मां रोई, उन टाइम ई मां रोई। मां उनखे ॾेखारिया। अचानक सां मां लतीफ़ हॉल में वियमि। अचानक सां हो बि अची वई। मैडम चयो त तव्हांजो इंसाफ़ थींदो। 2 मिंट वियो। 2 मिंट खां मां 4 कलाक मां वेठी हुअसि। कोई बि रेस्पॉन्स न मिलियो। मैडम अजरा जॾहिं ॿाहिरि आई बसि एतिरो चई तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, हली वई। अॼु मूंसां थियो, सुभाणे पाकिस्तान जी हर न्याणी सां थींदो। हरासमेंट थींदी, उनखे ब्लैकमेल करे पखनि ते टंगियो वेंदे। मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। नवाबशाह में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी तरफ़ां पंहिंजी हिमायत में एहतजाज दौरान हथ ॿधी इंसाफ़ लाइ अपील। कौम परस्त ऐं सुॼाण धुरियुनि तरफ़ां परवीन रिन सां ज़्यादती ख़िलाफ़ धरणो। शागिर्दियाणी पहिरें उघाड़े पहुची धरणे में शिरकत कई। परवीन रिन जो चवणु आहे त इंतिज़ामिया गुंडागर्दी जो मुज़ाहिरो कंदे खेसि सरेआम तशद्दुद जो निशानो पढ़ायो। वॾे वज़ीर खे हथ ॿधी अपील करियां थी त इंसाफ़ कयो वञे। शागिर्दियाणी जी मेडिकल रिपोर्ट में तशद्दुद जी तस्दीक़। रिपोर्ट में चयो वियो आहे त संदसि ॿाहुनि ऐं गले ते तशद्दुद जा निशान आहिनि। यूनिवर्सिटी जे VC ऐं SSP नवाबशाह तरफ़ां मुआमरे जी जांच लाइ धार कमेटीज़ क़ाइमु। जीअं तव्हां यूनिवर्सिटी मां निकितीसि न, उते ख़बर पई त क्लास तव्हांजो न आहिनि। पोइ आउं हॉस्टल लाइ निकितीसि ते मारवी हॉस्टल जे क़रीब आहे इहो रोड। उते कुझु बाइकूं हुयूं, छोकिरा हुन ते हुआ। उहे मुंहिंजे अॻियां अची रस्तो मुंहिंजो रोकऊं ऐं मूंखे नक़ाब हटाइण लाइ चऊं त नक़ाब हटाए। मुंहिंजो नक़ाब छो हटायां? पोइ मूंखे उन्हनि चयो, पोइ गाॾी में वियो। मुंहिंजो गाॾी में बि आउं छो वियां? पोइ मूंखे उन्हनि थप्पड़ आया। पोइ जॾहिं मूं चयो आउं सभिनीनि खे सॾु कंदीसि, पोइ उहे हलिया विया। मूंखे स्टेज अॻियां न आहे करणी। आउं घर हली वईसि कुझु ॾींहंनि लाइ आराम लाइ करण लाइ। बसि स्टेज ई मूंखे छॾणी आहे। हुते का हिफ़ाज़ती कोन्हे कंहिं छोकिरियुनि जी। मीडिया चवण खां मनाई कई वई हुई। मैम नाहिद हुई, मिसबा हुई। उन्हनि बसि चयो त मीडिया ते तव्हांखे न आहे अचिणो, तव्हांजी ख्वारी थींदी। मुंहिंजो ख्वाबु हुआ त आउं वॾी लेक्चरार थियां या वॾे इहिदे ते वञा, पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन करियां। पंहिंजी आउं अॻियां वधंदी त मुंहिंजा भाउर भेणियूं बि अॻियां वधंदा। मुंहिंजा ख्वाब त सभु टुटी विया न। मुंहिंजे माइटनि जा ख्वाब हुआ त उते पढ़ां। हाणे त मुंहिंजा ख्वाब सभु टुटी विया। मुंहिंजे माउ पीउ एतिरा ग़रीब आहिनि,
ख़र्च कम के पैसनि ते ॾिनो, एतिरा पैसा ख़र्च थिया। मुंहिंजो बाबा हिकिड़ो टीचर आहे, हिकिड़ो ॼणो एतिरो ख़र्चो थो करे असांजे घर जो। मूंखे स्टडी अॻियां न करनि, ख्वाब सभु टुटी विया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी ॼाम शोरो में अगवा खां बची वियल शागिर्दियाणी पढ़ाई अध में छॾण बाद ख़ामोशी टोड़े छॾी। सिजावल वासण अलमास भान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त यूनिवर्सिटी में पाण खे गैर महफ़ूज़ सम्झियो त पढ़ाई अध में छॾे ॾिनी। लेक्चरार थियण जा ख्वाब ॾिठा हुआ, उहे टुटी विया। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इंसाफ़ न कयो। कमेटीज़ जा लेटर्स जारी थियण खां सवाइ ॿियो कुझु नाहे थियो। यूनिवर्सिटी में क्लास वठण बाद वापसि वञी रही हुयसि त 8 ॼणनि रोके नकाब हटाइण लाइ चयो। इनकार ते अगवा जी कोशिश कई। मज़ामत ते जवाबदारनि तशदुद बि कयो। हिते आवाज़ उथारण खां रोकियो पियो वञे। हॉस्टल इंचार्ज नाहिद ख़ान बि ख़ामोश रहण लाइ दबाव विधो। सिंध में नए चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी लाइ ऑफिसर्स जी डुक डोड़ शुरू। सिंध सरकार जी लिस्ट में नाहिद दुरानी, अज़ीज़ उकेली, आसिफ हैदर शाह ऐं सुहेल राजपूत जा नाला शामिल। ज़रियुनि जो चवणु आहे त चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह 31 मार्च ते रिटायर थी रहियो आहे। सिंध सरकार हाणे खां नालनि ते गौर शुरू करे छॾियो आहे। सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार में मुशावरत सां सिंध जे नए चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी कई वेंदी। पेशावर में औरत के मथे में कोको हणण वारे मामले जो नओं रुख। मुतासरा औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त जिन्नात संदसि ज़ाल जे मथे में कोको हयो। ज़ाल जी दिमाग़ी हालत ठीकु नाहे। खेसि खोड़ भेरा डॉक्टर्स ॾांहुं वठी वियुसि, पर ही मसइलो जिन्नात जो आहे। मुतासिर औरत सां ॿी शादी थियल आहे। आउं ॿाहिरि वियल हुयसि, वापसि घर आयुसि त ज़ाल खे मथे में कोको लॻल हो। मुंहिंजी पहिरीं ज़ाल खे जिन्नात 3 माड़ इमारत तां उछलियो हो। पेशावर पुलिस तरफ़ां मुतासिर औरत ऐं संदसि मुड़ुस जो नफ़्सियात जे माहिरनि खां मेडिकल चेकअप कराइण जो फ़ैसिलो। ऐं PTI MNA ऐं एंकर पर्सन आमिर लियाकत हुसैन टी शादी करे वरिती। आमिर लियाकत सैयद दानिया शाह सां शादी जी तस्वीर ऐं वीडियो सोशल मीडिया ते जारी कई। आमिर लियाकत जो चवणु आहे त दानिया शाह ॾखण पंजाब जे इलाइक़े लोधरा जी रहवासण आहे। ऊंधाई सुरंग मां निकिरी आयो आहियां, इहो रस्तो ग़लति हो। आमिर लियाकत उन खां अॻु बुशरा ऐं सैयदा तूबा सां बि शादी कई हुई। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले ॾिठियूं, हिननि जा तफ़सील हिन ब्रेक खां।